बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इबरत वेदर न्यूज़ सां गॾु आहियां अवां जो मेज़बान ग़ुलाम हुसैन ख़ासि केली। अवां खे ॿुधाईंदा हलूं त सूबे बलूचिस्तान, सूबे पंजाब, सूबे ख़ैबर पख़्तूनख़्वा ऐं सूबे सिंध में मौसम वधीक सर्द रहण जो इम्कानु आहे। अॼु बि मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम जेका आहे उहा थधी आहे ऐं सीअ में इज़ाफ़ो थी रहियो आहे। दर्जे हरारत में घटिताई थी रही आहे, जंहिंजे करे जेको आहे सो राति जे वक़्तु माक जेका आहे उहा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वधीक वसण जा इम्कान आहिनि। सखर डिवीज़न, लाड़कानी डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न में बि मौसम ख़ुश्क आहे ऐं सर्दीअ में वधीक इज़ाफ़ो आहे। मौसम में सर्दीअ में इज़ाफ़े खां पोइ जेको आहे राति जे वक़्तु माक में इज़ाफ़ो आहे। हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ासि डिवीज़न में बि मौसम वधीक सर्दी ॾांहुं वधी रही आहे ऐं उते बि माक जा इम्कान वधी रहिया आहिनि। कराची डिवीज़न जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम थधी रहण जो इम्कानु आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम जी सूरत हाल जेका आहे उन में हवाऊं जेके आहिनि उहे उतर जूं घुली रहियूं आहिनि। किन हंधनि ते उतर ऐं ओभर जी कुंड वारियूं हवाऊं बि घुली रहियूं आहिनि। 24 नवंबर खां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ओलह जो बरसाती सिस्टम दाख़िल थियण जा इम्कान आहिनि, जंहिंसां सूबे बलूचिस्तान, सूबे ख़ैबर पख़्तूनख़्वा ऐं सूबे पंजाब जे अक्सरियत इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां बरसाति जा इम्कान आहिनि। जॾहिं त ख़ैबर पख़्तूनख़्वा जे जाबलू इलाइक़नि में ऐं मुल्क जे जबल वारे इलाइक़नि में बर्फ़बारी जा इम्कान आहिनि। आज़ादु कश्मीर जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि। गिलगित बल्तिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा वसकारा थींदा, जॾहिं त सूबे सिंध जे सखर डिवीज़न, लाड़काने डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न, ओलह सिंध, उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। 24 नवंबर खां 3 नवंबर जे विच में कंहिं वक़्तु बरसाति थी सघे थी, जॾहिं त कराची डिवीज़न ऐं हैदराबाद डिवीज़न में किथे किथे बादल ठहंदा ऐं किथे किथे मींहुं वसण जा इम्कान थी सघनि था। मीरपुर ख़ासि डिवीज़न में मौसम ख़ुश्क रहंदी ऐं ककरनि जो सिलसिलो जारी रहंदो। इबरत न्यूज़ वेदर में फ़िलहालु मौसम जो अहवालु अव्हां खे ॿुधायोसीं। वधीक ख़बरुनि ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क। ग़ुलाम हुसैन ख़ासि किले खे हाणे इबरत वेदर न्यूज़ मां ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।